ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई प्यारा तो देरो भरसां संगावती तकरार तां हिकु ॼणो क़तल थियो आहे। वारिस ॾिनो माछी थाणे जी हद ॻोठ वॾा बुसण में वाक़ियो पेश आयो। हथियारबंदनि फायरिंग करे वाहिद बख्श लोहर खे क़तल करे फरार थी विया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश अस्पताल मुंतकिल कयो। मक़तूल जे वारसनि पारां जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ जो मुतालबो कयो पियो वञे। हिकु भेरो ॿीहर अवां सां ख़बर शेयर करण रतो देरो भरसां संगावती तकरार तां हिकु ॼणो क़तल थी वियो। वारिस ॾिनो माछी थाणे जी हद ॻोठ वॾा बुसण में वाक़ियो पेश आयो। हथियारबंदनि फायरिंग करे वाहिद बख्श लोहर खे क़तल करे फरार थी विया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश अस्पताल मुंतकिल कयो। मक़तूल जे वारसनि पारां जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ करण जो मुतालबो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई प्यारा तो देरो भरसां संगावती तकरार तां हिकु ॼणो क़तल थियो आहे। वारिस ॾिनो माछी थाणे जे हद ॻोठ वॾा बुसण में वाक़ियो पेश आयो आहे। हथियारबंदनि फायरिंग करे वाहिद बख्श लोहर खे क़तल करे फरार थी विया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश अस्पताल मुंतकिल कयो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर पहलवान जोयो खां जी। पहलवान कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। माछी थाने जी हद वारो ॻोठ आहे वॾा बुसण जंहिंमें हथियारबंदनि फायरिंग करे हिकु दुकान खे क़तल करे छॾियो आहे, जंहिंजी सुञाणप वाहिद बख्श लोहर तौर थी आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश खणाए पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल वॾो रहंदो आहे। हितां ज़रूरी कार्रवाई बदि लाश वारसनि हवाले कयो वियो। इन ई सिलसिले में मक़तूल जो भाइटियो आहे जावेद लोहर, जंहिं ॿुधायो त असांजो पंहिंजी ज़ात वारनि सां मोहरम बापू ऐं गुलाम हैदर सां संगावती तकरार हलंदड़ हुयो, जंहिंजो फ़ैसिलो बि थियो हो, जंहिंजो असां ॿियो बि करे ॾिनो। इन बावजूद बि ॼाणाइण जवाब असांजे घर ते चढ़ाई करे फायरिंग करे मुंहिंजे चाचे खे बेगुनाह क़तल कयो आहे। हिननि DIG SSP लाड़काणो खे अपील कंदे चयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी पहलवान अपडेट करण जे लाइ।